हक़ीक़त में डॉक्टर बलोच साहब जी सालगिरह जो ॾींहुं असां सभिनी जे लाइ ख़ुशीअ जो ॾींहुं आहे, छाकाणि त अहिड़ो अमल माण्हू असांजे धरतीअ ते असांजे ख़िते में पैदा थियो जेको न फ़क़ति असांजे लाइ उत्साह जो ज़रियो आहे, पर हुन एतिरो जामे ऐं मुफ़सिल कमु कयो आहे जो उहो असांजे हर लम्हे, हर विख ते, हर गाम ते ॼण असांजी रहनुमाई करे थो। बलोच साहब जी शख़्सियत जा तमामु घणा रुख आहिनि। हू जेकॾहिं ॾिसिजे त लिसान्या जो माहिर बि आहे, लोक अदब जो ॼाणू बि आहे, लुग़त जो माहिर बि आहे ऐं उन सां गॾोगॾु तालीमदान बि आहे। त बलोच साहब जी शख़्सियत एतिरी त हमगीर ऐं घणरुखी आहे जो उन जे सभिनी पहलुअनि ते ॻाल्हाइणु, सभिनी रुखनि ते ॻाल्हाइण जे लाइ तमामु घणो वक़्तु दरकारु आहे। मजमूई तौर ते बलोच साहब हिकिड़ी अहिड़ी शख़्सियत आहे जेका असांजी हर विख ते रहनुमाई बि करे थी, रहबरी बि करे थी ऐं उत्साह जो ज़रियो बि बणिजे थी। त अहिड़ा माण्हू असांजे धरती ते जनमु उन्हनि जो असांजी ख़ुशबख़्ती आहे, असांजी ख़ुशनसीबी आहे जो उहो असांजे इन मिटीअ जे ख़मीर मां पैदा थियो ऐं असांजो पंहिंजो आहे ऐं असां उन जा आहियूं।